सलामकुम। वालेकुम सलाम। शुक्र है तू तो मुसलमान ही मुआ। आ टाइम घणो थियो है? मुंहिंजी घड़ी ख़राब है। तुंहिंजो त मुआ मोह ही ख़राब है। भला मूंखे ॾिसी तोखे कुझु थियो? हाँ हाँ शुक्र है मुंहिंजी बिजली त बहाल आहे। तुंहिंजी तारीफ़ तारीफ़ उन खुदा जी जंहिं तो जहिड़ो बांदर बनायो आहे, मतिलब त तोखे मुंहिंजे लाइ बनाए मोकिलियो अथसि। मूंखे तुंहिंजे लाइ बनायो वियो आहे? तोखे कीअं ख़बर पई? तुझो मुंह ॾिसी आऊं समझी वईसि त जैसे तुझको बनाया गया मेरे लिए। तू मुंहिंजे लाइ ठहियल ई मुंह आहे, छो त मुंहिंजी नंढे हूंदे खां वॾी क़िस्मत ई ख़राब। भला तुंहिंजो नालो छा आहे जाने मन? मुंहिंजो नालो बाजी आहे, पर तू मूंखे बाजी माशूका चवंदो कर। मूं मथे ते वार ई कोन थी, मथो कुते खां चटायो थी। बाजी माशूका इहो नालो सही न आहे। त पोइ तू मूंखे ख़ाली बाजी बाजी चवंदो कर, ऐं तोखे जी अदा चवंदीसि। इन नाले सां मूंखे भाउ भेण जी धप थी अचे। ऐं मुआ ऐं त पोइ पंहिंजे न बेसुरे नक ते हथ रखी मूंखे बाजी माशूका चवंदो कर। मां तोखे बाजी चवंदुसि त माण्हू मूंखे छा चवंदा? बाजीअ सां इश्क थो करे। ऐं मुआ तू माण्हुनि खे ॿुधा इश्क कंदो आहीं छा? माण्हू छा चवंदा त हेड़ी डबल डोर ट्रक हिन लौंगी मिर्च ते मुई आहे। मुआ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी आऊं त पाणी पाणी थी वेंदीसि। माण्हुनि खे ख़बर पवंदी त कमालू बाजीअ सां तो इश्क करे त माण्हू मूंखे मस्जिद मां खणी जूता हणंदा। मुआ जॾहिं तोते जूतनि जी बरसाति थींदी त पोइ आऊं कलाम ॻाईंदीसि, गानो पुछंदीसि, सॉन्ग सिंगिंग। हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को, कोई जूते से डस डस, कोई जूते से ना मारे मेरे दीवाने को। बुआ 5 रुपया त कॾहिं सफ़ा खोटल ई। इन जो मतलब ॿिन्ही पासे इश्क जी बाहि पई भरे। इंशाअल्लाह इहा बाहि तोखे साड़े पोइ विसामंदी। बाजी न, आउं तोखे बाजी कोन चवंदुसि। बेवकूफ़ आशिक, माण्हुनि जे अॻियां बाजी बाजी हूंदासीं ऐं अकेलाई में आशिक माशूक हूंदासीं। तोखे ख़बर कान्हे अॼुकल्ह इहो ई त रवाज हले पियो। भला शादी थियल थी? ऐं मुआ 16 सालनि खां ही प्लाट खाली आहे। तो जहिड़े के कब्ज़ा खोर जी तलाश हुई त पोइ अखियूं ॿूटे मूंसां शादी कर। ऐं आऊं त अखियूं पूरे बात पटे तो सां शादी कंदीसि ऐं साबित कंदीसि, दुनिया खे ॿुधाईंदीसि त के यतीम सां शादी करणु सवाब जो कमु आहे। मां तूं हिकिड़ो 2 दफ़ा न आऊं सम्झंदी 4-5 दफ़ा यतीम थियो। त पोइ हल त वॾी हली शादी करियूं। ऐं मुआ पहिरीं 10,000 हलाए त पंहिंजे लाइ शादीअ जो वॻो वठां, तो लाइ जूतनि जो सॻो वठां। जूतनि जो सॻो? मुंहिंजो मतिलबु हो त तो लाइ सोनू सॻो वठां। सोनू सॻो इन गिचे में पाईंदे। अच्छे ही वठ 10,000 रुपया। भला पंहिंजो मुंहुं त ॾेखार। ऐं मुआ मुंहुं मुंहिंजो शादीअ राति ॾिसजे, मतां मुंहुं वाॾण थी वञे पोइ माण्हू खट में माणे छॾीनि। शादी राति मुंहुं ॾिसजे, हूअं बि शादीअ वारी राति तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी राति होती। कुते वांगुरु वात फाड़े मरी वेंदे, जहिड़ो बीमार कुती मार्केट में पई आहे। आऊं हलां लॻे थो इन जो मुंहुं परीअ जहिड़ो लॻंदो, परीअ जहिड़ो न न माधुरीअ जहिड़ो लॻंदो। अरे कहिड़ो बि लॻे पर मुंहिंजे मुंहं खां पोइ बि सुठो हूंदसि। तव्हां राति जो मेड़ा कमाईंदा आहियो बसि महांगाई मोगो करे छॾियो आहे। चऊं मूंखे छा लाइ बीहारियो अथो? अरे तोखे ख़बर न आहे मां जमादार फटाको हां ऐं फटाकनि वारी ईद ते जाओ। फटाकनि वारी ईद जी फिटी तूं ॼाए, तोखां बहितर हो त बकरी बचा ॾे हा, पर तूं न ॼमे हा। ॼायो त ख़ैर ठीकु आहे। अरे बकवास बंदि कर, तुंहिंजो चालान थींदो। कहिड़ो मूं तुंहिंजे सूट जे खीसे मां 500 कढियां जो मुंहिंजो चालान तो करी? हा अरे अॼुकल्ह त मोटरसाइकिल 250 रुपया किस्तुनि ते पई मिले, तॾहिं बि तूं पंधु पियो वञी। इन पंधु करण में मां चालान कंदुसि। जमादार साहब ईअं त गधा बि पंधु पिया हलनि, बकरियूं उठ घोड़ा सभु पंधु पिया हलनि, तूं बि पंधु बीठो आहीं। पहिरीं जानवरनि सां गॾु पाण खे त चालान कर, पोइ मूंखे बत। ॾाढा घोड़ा ऐं बकरियूं बि चालान कयां, पर छा कयां असांजे थाणे में हुननि जो लाकअप कोन्हे। पर तोखे चालान करे तोखे लाकअप में ज़रूरु बंदि कंदुसि। जमादार साहब मूंखे माफ़ कर अलाह कंदो। जमादार मां सुपाई मां मुसाफ़िर खाने जो मुंशी, उन खां पोइ होटल जो ॿार वारो थींदे मूंखे माफ़ कर। मूं ॾिस केॾी दुआ कई अथई, माफ़ कर मूंखे। जेकॾहिं माफ़ न करी 5 रुपया रोकड़ा वठ, पर माफ़ कर। अरे तूं त मुंहिंजो आस्ते आस्ते ग्रेड घटाईंदो पियो वञी। जमादार साहब आऊं त दुआऊं पियो करियां न। ॾिस न, जेकॾहिं जमादार हूंदे त के न के ॾींहुं के बदमाश के दहशतगर्दी गोलियो खाज थी वेंदे, पर बैरो हूंदे त होटल जी मुफ़्त जी मानी खायो त पियो हूंदे।
चढ़िया हूं तो दुआऊं पियो करे न तोखे तो दुआ भी फिट थी लगे तू तो जाओ है तो दाई वण ते चढ़ी वई चई घोड़ा ने ही छा जाओ ऐं ही सुपाई जॾहिं जाओ हूंदो त दाई त मुबारकी पैसा भी कोन वरता हूंदा जी हाँ घोड़ा केड़ी मेहनत कई हिन जो पैसा वठो 500 रुपया कट 500 रुपया न त पुट तुंहिंजो चालान थींदो हाँ 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 तुंहिंजो चालान ज़रूर थींदो हाँ मां चालान न कंदुसि त ही मुआरी सिपाही ज़रूर चालान कंदी ऐं लेडी जेल में बंदि कंदी हाँ हाँ वेठी आहियां मूं वटि फ़क़ति 5 जो पतो अथई चवे तो वात में विझा मतलब त खीसे में विझा 5 जे पते खे हण गोली 500 जो पतो वाह पूरा 500 रुपया हाँ असांजो रेट ई इहो आहे हाँ वो साम्हूं फ़क़ीर ॾिस आहे उनखे वञी 500 रुपया लिख छप में ॾेई छॾ ऐं पोइ खिसकी वञ अच्छा चइबो त हाणे पुलिस ऐं फ़क़ीर गॾिजी पिया अवाम खे फोरीनि ख़ैर तव्हां खुदको न करियो ऐं 500 रुपया हुन फ़क़ीर खे ॾियणा आहिनि हुन फ़क़ीर खे 500 ॾिना हुन फ़क़ीर खे मोह वारा हणियो थो वञे इहो असांजो माण्हू आहे बिल्कुलु तव्हांजो माण्हू आहे असीं बि अव्हांजा माण्हू आहियो बहरहाल यादि कंदा मूंखे तव्हां यादि कंदा हथ कट साथ कढी खुदको न कर अञा चंबे जहिड़ो त मोह थी चङो आऊं वञा थो तुंहिंजो बिस्मिल्लाह पाटे जहिड़ो मोह आहे 5 रुपया तोजे अलॻि ॾेयो थो वञा हाय रे हाय घोड़ा दादा 5 रुपया मुंहिंजा मिलंदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आऊं जमादार जो ये जेको साम्हूं जमादार बीठो अथई जमादार फटाको इन जो सौट जमादार जी ज़ाल मूंखे मोकिलियो चई अॼो की जेका बि कमाई थी आहे उन मां मुंहिंजे लाइ सोनू सॻो ठाराए न त जमादार फटाके खे तलाक थी वेंदी जमादार फटाके खे तलाक थी वई त सॼे शहर में कंहिंखे मोह ॾेखारण जे क़ाबिल कोन रहंदो इन करे जेका बि कमाई थी आहे मुंहिंजे हवाले कई वञे जमादार साहब हा या न नथो ॾे हा चएसि हाँ हाँ कमाए खण हाँ बाबा अच्छे हे वट 5000 रुपया 5000 रुपया हाँ बाबा पूरा 5000 रुपया अरे 5000 में तो चांदी जो सगो भी कोन ठहंदो सोनू सगो किथां ठाहींदो तूं हीअं कर तूं जेको अॼु पाण पिनियो हूंदे जेका कमाई तुंहिंजी थी हूंदी उहा बि ॾे जमादार जी ज़ाल लाइ सोनू सगो ठाराइणो जेकॾहिं जमादार खे तलाक थी वई त दुनिया छा चवंदी दुनिया त सॼी तोखे थुकूं हणंदी सभु चवंदा त हिन फ़क़ीर जे सोबत में जमादार खे तलाक मिली महिरबानी करे जेका कमाई कई अथई हा असां बि हिते बि त वेठो आहे न उते बि सुबुह मां त ॻणे पिए 13000 सुबुह मां हुआ न हींअर अच्छे हे वट 13000 रुपया छा यादि कंदे ठीकु आहे हाणे जमादार खे मुंहिंजा सलाम ॾेई छॾियां जंहिंजो बच्चा सॼी ज़िंदगी यादि कंदे त को अव्हां जो बि पे हो माशाअल्लाह कुछ कोई न कर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केड़ा हालन खुश आयो जोर जगह वाला सही तवा जा केड़ा हालन खुश आयो खुश नहीं बियो खैर हां वनी मोकल ते वाचा जी हां वही वैसे शादी थी आगे में ही वाकिफ तो था या हां अजे असल में छा है त हे सिपाही वियो हो पंहिंजी पुफी पढ़ाइण इन्हे जे करे मूं वरी तोखे रखियो हिते है ना कम वाह जो पियो करी है ना सर लाटरी मां निकतो है हाँ हाँ अच्छा जेका अॼो की मुंहिंजी जेका बि कमाई आहे न उहा सभु मूंखे ॾे छो जो अॼु आउं वेंदुसि घुमण अॼु टैक्सी कंदुसि अॼु मुंहिंजी वॾी कमाई थी आहे टैक्सी करे टैक्सी में घुमंदुसि सॼी कराची खे टूर कंदुसि ऐं पोइ वरी छठे जी जाम मस्जिद में छबर ते वेही लेथड़ियूं पाईंदुसि आई घोड़ा सर अगे तो छबर खाईंदा हो हाने लेटंदा आयो अरे आउं गॾा छा छबर खाईंदुसि सही तवा वाली कमाई जेकी सब छा त तवारो सौट वठी अरे बाबा मूंखे पूरो सूट ई कोन्हे त सोट किथां आयो सही उन ही त हींअर मूंखे चयो तव्हां खां त मूं पुछो सही ॾियांसि न ॾियांसि तव्हां जो हा ॾियुसि अरे ईअं तो किथे चयो सही मूं तव्हां खां पुछो न तव्हां खां पुछो सही ॾियांसि या न ॾियांसि तव्हां चयो ॾियोसि अरे न मूं सम्झो तूं चई थो त वठांसि या न वठांसि न सही मूं ईअं कोन चयो मूं ईअं चयो अरे पंहिंजी ॿोली छा आहे त माण्हुनि खां पैसा वठ या माण्हुनि खे पैसा ॾे सही उन चयो जेकॾहिं तव्हां हुनखे पैसा मां न ॾियां त तव्हांजी घर वारी तव्हांखे तलाक ॾेई छॾे अरे तोखे पुलिस में कहिड़े लूसीअ भर्ती कयो आहे हाय हाय छो बा पुलिस में भर्ती थी हेतिरो टाइम तोसां गॾु कमु कयो अॼु तोखे एहसास थियो माना वो लूसी मां आहियां मुंहिंजो मतिलबु आहे
त ड्रेस छो कोन पाया आहिनि? शादी ते जो वई विस छुट्टी लिखी ॾिनी मैं 2 ॾींहं जी पूरी। अच्छा जेका पुफी जी शादी हा हा परणाया पुफी हाँ परणाया पुफीअ खे पुफीअ मुड़ुस ॿिन्ही खे। असांजो ख़्याल ई कोन थो करी नाचणी पे परणाई हाँ तोखे बि परणाईंदीसि को ॾिसां को चङो मुड़ुस चङो मुड़ुस मुंहिंजो मतिलबु त को चङो रिश्तो। हाणे हिते बीह में ड्यूटी कर हा बीठी पघार कोन मिलंदई अॼोके ॾींहं जी न अॼोके ॾींहं जी पघार कोन महीने जी ॼाण जेको हाणे